दोस्तों अस्सलाम वालेकुम असांजो वरी ज़बरदस्त टूर आहे साईं जेको आहे नई शरीफ़ उतां केरन सां उस्ताद अलीमत साहब गॾु हलियो छा वाह कुझु लॻा पियो ऐं टाइट फर्स्ट क्लास मज़े में इंशाल्लाह तव्हांखे सॼो वीडियो ॾेखारींदासीं ऐं नई शरीफ़ असांजी साईं जेको आहे गाड़ी साम्हूं बीठी आहे तव्हांखे ज़बरदस्त हिते साईं जा बाग आहिनि साईं जा जेको आहिनि हाथ अली जो खूह बि आहे न हा न हाथ अली जो खूह बि आहे घणा ई सिस्टम में तव्हांखे इंशाल्लाह ॾेखारींदासीं वीडियो में साईं जो बाग आहे न बाग आहे ज़बरदस्त ख़ूबसूरत बाग रुगो खजनि जा वण जीअं खजियूं माना जेको आहे जेको लथा बि आहिनि ज़बरदस्त जेको आहे ज़बरदस्त अंदर रुगो ई बाग हलूं था तव्हांखे ज़बरदस्त वीडियो ॾेखारींदासीं दोस्तों ही पानी ॾिसो था ही पानी जेको आहे ज़मीन खां अचे थो माया वेठो आहे ऐं केर पिया धोए पियो थो ऐं मुंहुं धो कारा कुट मुंहुं धो ॾिसो था हणनि मुंहिंजी था पाण भई छा हाल आहे वाह ॿुधायो केरनि सां पहुता हो न ये पानी था ॾिसो था ज़मीन का पानी निकिरे थो ज़मीन का पानी ज़बरदस्त पानी आहे ओ वाह परते अचे थो छा हाल आहे हिते दोस्तों ही ॾिसो था ही जेको आहे खजनि जा वण आहिनि साम्हूं खजियूं ॾिसो था खजनि जा वण घणा आहिनि साईं जे नई शरीफ़ में हे वण अथई आलू खटा छा आलू खटा छा आहिनि लेसूड़ो आहे ऐं हिनखे आलू खटा चवंदा हूंदा वरी अच्छा पोइ तालीम त खजीअ बि ॾाढी आहिनि हा सही सही हे माशाल्लाह रुगो खजनि जा वण घणा आहिनि हिते साईं अंदर दाखिल थी चुका हूँ हाँ ये माई जी ये माई कितना वड्डो गुलाम साहिब वड्डो आहे इहो हलो
दोस्तों इतना खूबसूरत साईं नई शरीफ खूबसूरत इलाइक़ो कुंवर को खजन जा वणे बदो खजन जा वणे हिते त अचो टूर कयो साईं जी ज़ियारत कयो ऐं नई शरीफ माना सेवन साइड ते आहे खूबसूरत इलाइक़ो कुंवर को खजन जा वणे थधी हवा बि लॻे थी ॾींहुं गरम त आहे न जुलाई जो महीनो खाली है ग्राउंड जो मिच मैदान माना जेको आहे मेलो लॻंदो आहे मेलो तमामु मस्त कलंदर जी वॾो मेलो लॻंदो आहे ज़बरदस्त साईं जा बाग अंदरि माशाल्लाह ज़बरदस्त ख़ूबसूरत अहिड़ा नज़ारा छा ॿुधायां ज़बरदस्त खजू आए ना देखी सर ये ताके खजिन जवाना पट्टे देखा है खजू आए सही ऐसे लोगों खजू माशाल्लाह जबरदस्त वीआईपी खजू अंदर बाग आहे खूबसूरत नज़ारो आहे ज़बरदस्त हिते अचो घुमो एंजॉय कयो ऐं साईं जी ज़ियारत बि कयो ऐं ज़बरदस्त हिते इलाइक़ो अथव मथां वठो घुमो एंजॉय फुल कयो ठीकु आहे न बाए बाए ऐं हिते जेको आहे गाॾी स्टॉप आहिनि माण्हू गाॾियूं बीहारींदा आहिनि पंहिंजा ऐं याली मदद दाख़िल था थियूं कुआ पाणी हितां पाणी जेको आहे ज़मीन गॾु करंदो आहे कुदरती चश्मार में छा चवंदा आहिनि माण्हू असां कुदरती पाणी आहे कुदरती ख़ूबसूरत नज़ारो ॾिसो पिया था याली हिते नज़र हिते कुदरती पाणी आई आहे ज़मीन साओ ज़बरदस्त शफ़ार पाणी आहे न ऐं जेको हीउ पाणी जेको माण्हू जेको शीशी भरींदो या हथनि खे हाणे जेके माण्हू कहिड़ी बीमारी हुजनि किरोना जी बीमारी लाइ भई शफ़ा अथव कूड़ कोन्हे हो किरोना वॾो मर्द आहे पर हीउ पाणी वरी शफ़ा जेको शफ़ा घणी आहे वधीक नया पाणी ॻाल्हाईंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जैसा कि आप देख रहे हैं ये कुआं, इसको कहते हैं कि ये हज़रत अली का कुआं है, लेकिन ये बात सच नहीं है कि आप देख रहे हैं जैसा कि यहाँ इसमें लोग पैसे भी फेंक देते हैं। मतलब लोग कहते हैं कि ये हज़रत अली का कुआं है, लेकिन मुझे नहीं लगता हज़रत अली का कुआं इस जैसा हो। ये बात बिल्कुल, मैं इस बात का मुखालिफ हूँ। हम अभी नई शरीफ हैं, जैसा कि ये फ़कीर लोग आप देख रहे हैं, और ये हमारा ड्राइवर उस्ताद अली मोहम्मद साहब, कैसे हो? ये नौमान हमारा साथी, और ये अब्दुल हनान, ये शफ़ी मोहम्मद है जो इस कुएं का फ़कीर है। जैसा कि ये इलाका आप देख रहे हैं, बहुत खूबसूरत और सीनरी और बहुत सब्ज़, ये आप देख रहे हैं हमारी गाड़ी।
ये नोमान और अब्दुल हनान एक दूसरे के साथ आ रहे हैं। मोला अली मुश्किल खुश आयो कुआ ज़बरदस्त आई कूप्स को है शफा वारो पानी आ